क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह हयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त कराची मां नादरा जा 4 सिंधी ऑफिसर 2 ॾींहनि खां गुम आहिनि, जंहिंजे करे संदन वारसनि में ॻणती जी लहर पखड़ियल आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह हयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त कराची मां नादरा जा 4 सिंधी ऑफिसर अफरोज़ छाबराणी, अशफाक जमाली, हमाद मेमण ऐं गौरी शंकर लालवाणी खे पुरस्कार तौर खंभे गुम कयो वियो आहे। हयाज़ लतीफ़ पली जो मुतालबो कयो आहे त नादरा जा गुम कयल 4 सिंधी ऑफिसर 72 कलाकनि में ज़ाहिर कया वञनि। जेकॾहिं उहे अगवा थियल आहिनि त उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। जेकॾहिं उहे कंहिं ॾोह जे करे गिरफ़्तार कया विया आहिनि त उन्हनि खे FIR समेत फ़ौरन अदालत में पेश कयो वञे। हयाज़ लतीफ़ पली जो चयो आहे त गुम थियल 4 ऑफिसरनि ते जेके बि इल्ज़ाम आहिनि उन्हनि जे आधार ते जाइज़ FIR कटे खेनि पसंदि जो वकील करण जो हक़ ॾेई संदन ख़िलाफ़ मौजूदु सबूतनि सां गॾु खेनि अदालत में पेश कयो वञे।